अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवहीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 22 जून 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शहज़ादपुर में 3 भेनरनि ऐं निगर जो मज़हब तब्दील करण वारे वाक़े जी वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मज़मत। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। अवामी तहरीक पारां जुंगशाही में अज़ीम इनक़लाबी मुफ़कर रसूल बख्श पलीजे जी 7वीं वरसी जे मौक़े ते कारपोरेट फार्मिंग मनसूबनि कैनालनि ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ मुल्क गीर जलसो। कारपोरेट फार्मिंग ऐं ॿियनि मनसूबनि ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर। हैदराबाद में मीराणी बिरादरी जो खंभे गुम कयल ज़ुल्फ़कार मीराणी, सुहेल मीराणी, मेहराण मीराणी, शाहजहां मीराणी ऐं ॿियनि जी आज़ादी लाइ एहतिजाजी धरणो। सिंध सभा ज़िले घोटकी जो सदर ऐं संदसि भाउ खंभिजी वियो। कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ जस्कम चेयरमैन जेमिस्ट काउंसिल जो इजलास सॾाए वरितो। मोरो में पुलिस जा ज़ुल्म जारी। लगारी बिरादरी ख़िलाफ़ कार्रवायूं। खंभे गुम कयल मासूम शागिर्द आमिर जतोई बि अञा ताईं आज़ादु थी न सघियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सियासी समाजी तनज़ीमनि पारां शहज़ादपुर में 3 भेनरनि ऐं निगर जो मज़हब तब्दील कराइण वारे वाक़े जी मज़मत कई पई वञे, जॾहिं त वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां पिणु मज़मत कंदे जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त WSC शहज़ादपुर में 3 सिंधी हिंदू भेनरनि ऐं निगर जे ज़ोरीअ मज़हब तब्दील कराइण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करे थी। हीउ वैशाणु अमल मुबैना तौर ते हिकु फ़र्द पारां कयो वियो हो, जंहिंजा पाबंदी पियल इंतिहा पसंद ग्रुप सां लाॻापा हुआ, जेको इंतिहा पसंद अनसरनि जे हिकु परेशान कंदड़ नमूने खे उजागर करे थो, जेके कमज़ोर अक़लियती बिरादरियुनि खे बिना कंहिं सबब जे निशानो बणाए रहिया आहिनि। इन वाक़े सां मक़ामी बिरादरी खे सदमो रसियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी अॻवान हाफ़िज़ा विधियो पंहिंजे बयान में चयो आहे त हिन वाक़े मां ज़ाहिर थिए थो त रियासत सिंध जे असलूकनि रहवासियुनि खे सिक्योरिटी फ़राहम में नाकाम वई आहे। मासूम ॿारनि ख़िलाफ़ हिन वैशाणे अमल ते सख़्तु ॾुख पहुतो आहे। हक़ीक़त इहा आहे त जमायत दावा जहिड़ी पाबंदी पियल दहशतगर्द तनज़ीम सां गॾियल हिकु फ़र्द एतिरी आज़ादी सां कमु करे सघे थो। उन्हनि जा सहूलियतकार सियासी इख़्तिलाफ़नि खे दॿाइण लाइ ज़ालिमानी ताक़त जो इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं हाणे उहे असांजे ॿारनि जे अॻवा ऐं जबरी मज़हब जी तब्दीली वारनि वाक़िअनि खे वधाए रहिया आहिनि। पंहिंजे बयान में हाफ़िज़ा विधियो वधीक चयो आहे त हीअ पाकिस्तानी अदलिया जी वॾे में वॾी नाकामी आहे। असां बार बार ॾिठो आहे त अदालतूं मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ फ़राहम करण में मुसलसिल नाकाम रहियूं आहिनि। दबाव ऐं ख़ौफ़ जे करे नौजवान छोकिरियुनि खे अक्सर करे अॻवा कंदड़नि जे हक़ में बयानु ॾियण ते मजबूर कयो वेंदो आहे। निज़ाम मुतासिर थींदड़ ख़ानदाननि खे हिफ़ाज़त नाहे ॾींदो, पर ॾोह खे जाइज़ करार ॾियण जे लाइ ठाहियो वियो आहे। सज़ा खां बचण जे हिन कल्चर ॾोहारनि जा हौसला वधाया आहिनि। असांजे बिरादरियुनि खे मुसलसिल ख़ौफ़ जी हालत में छॾियो वियो आहे। हुन वधीक चयो त वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान जे वफ़ाक़ी इख़्तियारनि खां फ़ौरी कार्रवाई जो मुतालबो करे थी। हुन इहो बि मुतालबो कयो त मुजरिम ऐं जमायत दावा ऐं ॿियनि इंतिहा पसंद नेटवर्कनि जे लाॻापनि जी शफ़ाफ़ ऐं आज़ाद जांच कराई वञे। ॾोह में मुलविस सभिनी फ़र्दनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे मथां केस हलायो वञे।
सुप्रीम कोर्ट खे सिंध में जबरी मज़हब जी तब्दीलीअ जे केसनि खे संभालण में अदलिया जी मुसलसल नाकामी जो पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे। इन ॻाल्हि खे यकीनी बणाइणु घुरिजे त हेठियुनि अदालतुनि में इंतिहा पसंद हुजूम जे दॿाउ खे रोकियो वञे। ज़ोरी मज़हब मटाइण वारनि वाक़िअनि खे रोकण लाइ नएं सिर क़ानून साज़ी कई वञे ऐं क़ानून खे असराइतो बणायो वञे। अवामी तहरीक पारां बरख़स सियासतदान मज़लूम तबक़नि जे सघारे आवाज़ रसूल बख्श पलीजे जी 7वीं वरसी जे मौक़े ते कारपोरेट फार्मिंग केनालनि ऐं मैदनी वसीलनि ते धाड़नि ख़िलाफ़ जुंगशाही भरिसां रसूल बख्श पलीजे जी जनम भूमि ॻोठ मुगर ख़ान पलीजो में जलसो मुनक़िद कयो वियो। कारकुननि रसूल बख्श पलीजे जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी ॾिनी। जॾहिं त सिंधियाणी तहरीक पारां रसूल बख्श पलीजे खे सलामी पेश कई वई। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमराज समो, अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, अवामी वर्कर्स पार्टी जे वफ़ाक़ी सदर सुप्रीम कोर्ट जे वकील अख्तर हुसैन एडवोकेट, हक़ूक़ ख़ल्क़ पार्टीअ जे चेयरमैन फारूक तारक, नेशनल पार्टी जे मरकज़ी नायब सदर शाहीना रमज़ान, नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी, नाम्यारे कानूनदान शुहाब ओस्तो, नाम्यारे अदीब मीर हसन आरिसर, समाजी अॻवान ख़ुदारी शाह, दस्तगीर भट्टी, नूर नबी राहूजे, जामी चांडी ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त सिंध ऐं मुल्क जे मज़लूम क़ौमनि अॼु कारपोरेट फार्मिंग मनसूबनि खे रद्द करे छॾियो आहे। कालाबाग डैम जियां मुल्की अवाम सिंधु दरिया ते डैमनि ऐं केनालनि खे बि दफ़न करे छॾियो आहे। 9 डैमनि जो राग अलापींदड़ क़ाइद अज़म मोहम्मद अली जनाह जे पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। मुल्क जी इस्टेब्लिशमेंट क़ाइद अज़म मोहम्मद अली जनाह जे पाकिस्तान खे तजर्बेगाह बणाए छॾियो आहे। मुल्क आलमी साम्राजी मालियाती इदारनि वटि यरगमाल आहे। हुक्मराननि क़ाइद अज़म मोहम्मद अली जनाह जी सेक्युलर ऐं जमहूरी पाकिस्तान जो चहिरो मस्ख़ करे छॾियो आहे। सदर ज़रदारी कुर्सी एवज़ सिंध जो इंच विकिरो करे छॾियो आहे। कारूंजर खां वेंदे गोरख, गंजे टकर, हालीजी, कींझर, खीरथर नेशनल पार्क ऐं ॿिया समूरा तारीख़ी माॻ विकिरो कया विया आहिनि। रसूल बख्श पलीजे मुल्की तारीख़ में पहिरियों दफ़ो लॉन्ग मार्चनि जो बुनियादु विधो। रसूल बख्श पलीजे हर दौर में जाबिर ऐं ज़ालिम सां मुहाॾो अटकायो। जलसे खे ख़िताब कंदे अवामी वर्कर्स पार्टी जे मरकज़ी सदर एडवोकेट अख्तर हुसैन चयो त रसूल बख्श पलीजे जा केतिरा ई पहलू आहिनि। रसूल बख्श पलीजो हिकु जेनियस हो। हक़ूक़ ख़ल्क़ पार्टी जे चेयरमैन फारूक तारक चयो त रसूल बख्श पलीजे जी जदोजहद जो नतीजो आहे जो अॼु हज़ारे माण्हू गॾु थी खेसि भेटा पेश करे रहिया आहिनि। नेशनल पार्टीअ जी मरकज़ी नायब सदर शाहीना रमज़ान चयो त हुक्मरान समूरे मुल्क खे लूटे रहिया आहिनि। समाजी अॻवान ख़ुदारी शाह चयो त कारपोरेट फार्मिंग मनसूबा सिंध जो अवाम क़बूल नथो करे। लेखक मोहम्मद अली माझी जो चवणु हो त रसूल बख्श पलीजो सिंधु दरिया जो वकील आहे। हिन वक़्तु सिंधु दरिया ते धाड़ा लॻी रहिया आहिनि। नाम्यारे लेखक शुहाब ओस्ते चयो त रसूल बख्श पलीजो हिकु वॾो इनक़लाबी लीडर हुजण सां गॾु लतीफ़ जो पारखो हुयो। रसूल बख्श पलीजे जा हज़ारे पोइलॻ ऐं शागिर्द आहिनि। जलसे में करारदाद पास कंदे मुतालबो कयो वियो त बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट ऑर्डिनेंस तरमीमी बिल ऐं स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जेके 18 आइनी तरमीम ऐं क़ौमनि जा क़ातिल कारा क़ानून आहिनि फ़ौरी तौर ते ख़तमु कया वञनि। पाकिस्तान में शामिल तारीख़ी क़ौमनि खे 1940 जी तारीख़ी करारदाद ते अमल कंदे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे। कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि लाइ सिंध जी 13 लख एकड़ ज़मीन समेत बाक़ी सूबनि जी 44 लख एकड़ खां वधीक ज़मीन गैर मुल्की कंपनियुनि खे ॾिनी पई वञे, जंहिंमें शुरूआती तौरु 52,000 एकड़ ज़मीन ग्रीन कारपोरेट हवाले करण जो सिंध हुकूमत नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। उनखां सवाइ उमरकोट ज़िले जी 1,90,000 एकड़ ऐं दादू जे काछे जी 1000 एकड़ ज़मीन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी 1,00,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़नि जी निशानदही कई वई आहे। मुल्क में शामिल क़ौमनि जूं 1,00,000 एकड़ ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग कंपनियुनि खे ॾियणु, सिंधियुनि, बलोचनि, सिरैकियुनि ऐं पश्तूननि खे पंहिंजे ई धरती ते बेदख़ल करणु, बेवतन करण जी साज़िश आहे।
कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए ज़मीनूं कंपनियुनि खे ॾियण बदिरां बेज़मीन मक़ामी हारियुनि खे ॾिनियूं वञनि। कारपोरेट फार्मिंग खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो लिबास ओढ़ाए पीपल्स पार्टी सरकार सिंध जे ॿेलनि जी ज़मीन नीलाम करे रही आहे। असीं मुतालबो था करियूं त ॿेलनि जी ज़मीन नीलाम करण बदिरां ॿेलनि जी बहाली लाइ उपाउ वरिता वञनि। इरसा एक्ट तरमीमी आर्डीनेंस मुल्की आइन जे आर्टिकल 154 ऐं 155 जी संगीन भञकड़ी आहे। इरसा एक्ट तरमीमी आर्डीनेंस फौरी तौरु ख़तमु कयो वञे। चोलिस्तान, चौबारा, जलालपुर केनाल ऐं हासिलपुर बैराज समेत 9 बैराजनि ऐं केनाल ठाहे ज़बरदस्ती 2 धाड़ेल वाह चिश्मा जहलम लिंक ऐं तोसा पजनंद केनाल ॿारहों ई वाहे सिंध जे पाणी ते धाड़ो हयो पियो वञे। हीउ जलसो मुतालबो करे थो त समूरा धाड़ेल वाह बंदि कया वञनि, सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह 9 डेमनि जी कमेटी जो मेंबर थी ऐं सिंध दुश्मन डिजिटल आदमशुमारी जा अंग अखर क़बूल करे सिंध सां वेसाहगाती कई आहे। हीउ लखें माण्हुनि जो जलसो मुतालबो थो करे त मुराद अली शाह फौरी तौरु इस्तीफ़ा ॾिए। कोटड़ी बैराज खां हेठि सिंधु दरिया में पाणी जो घुर्बल मिक़दार न छॾण करे समंड जो खारो पाणी मथे चढ़ी आयो आहे, जंहिं करे ठठे सिजावल ऐं बदी जूं लखें एकड़ ज़मीनूं समुंड गड़काए पियो। डेल्टा में पाणी न छॾण करे तमर जा ॿेला ख़तमु पिया थियनि ऐं जर जो पाणी खारो थी वियो आहे। लखें मुहाणा, हारी, निढाबादगार बेरोज़गार थी विया आहिनि। अॼोको जलसो मुतालबो थो करे त समंड खे अॻिते वधण खां रोकण ऐं तमर जे ॿेलनि समेत नायाब पखियुनि ऐं ॿिए जीवत जे तहफ़ुज़ लाइ हंगामी उपाउ वरिता वञनि। डेल्टा में घुर्बल मिक़दार में पाणी छॾियो वञे। सखर ऐं लाड़काणे डिवीज़ननि समेत सॼी सिंध खे लाक़ानूनी जे हवाले कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जा सरदार ऐं वॾेरा धाड़ियुनि जा सहूलियतकार बणियल आहिनि। माण्हुनि खे अगवा करे भुंग वसूल करणु हिकु कारोबार बणिजी चुको आहे। पुलिस ऐं ज़िलनि जी इंतिज़ामिया आवाम जो तहफ़ुज़ करण बदिरां अगवा इंडस्ट्री जो तहफ़ुज़ करे रही आहे। असीं मुतालबो था करियूं त सिंध में धाड़ियुनि जी सरपरस्ती ऐं सहूलियतकारी कंदड़ सरदारनि ऐं सरकारी अमलदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। मोरो पुलिस अञा ताईं बरबरियत नाहे छॾी। लगारी बिरादरीअ जे माण्हुनि ख़िलाफ़ त कार्रवायूं कयूं पियूं वञनि, पर जतोई बिरादरी जे माण्हुनि खे बि खंभे गुम करण जो सिलसिलो जारी आहे। कुझु ॾींहं अॻु मासूम शागिर्द आमिर जतोई खे मोरो पुलिस खंभे गुम करे छॾियो, जंहिंखे अञा ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। रियासती इदारनि सिंध सभा ज़िले घोटकी जे सदर फैज़ सिंधी खोसो ऐं संसद निढे भाउ बशीर ख़ान खे खंभे गुम करे छॾियो आहे। रियासती इदारनि जा अमलदार कारी विगो गाॾी में सिंध सभा ज़िले घोटकी जे सदर फैज़ सिंधी ऐं संसद निढे भाउ बशीर ख़ान खे खंभे खणी विया। हैदराबाद मां मीराणी बिरादरी जे खंभे गुम कयल पुलिस इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार मीराणी, सुहेल मीराणी, मेहराण मीराणी ऐं शाहजहां मीराणी जी आज़ादी लाइ वारसनि प्रेस क्लब हैदराबाद अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मीराणी बिरादरीअ जे एहतिजाज बाबति असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था। वहीद मुस्तफ़ा जी रिपोर्ट। हैदराबाद में मीराणी बिरादरी के खंबे गुम कयल पुलिस इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार मीराणी, सुहेल मीराणी, मेहराण मीराणी, शाहजहां मीराणी की आज़ादी लाइ वारसनि प्रेस क्लब हैदराबाद अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अब मां शाहजहां मेहराण जी मां सुहेल जी पुफिया ज़ुल्फ़कार भाउ जी जेका भेण वॾी 10 तारीख़ असांजे घर में एतिरी हिनमहिल जो आया, एतिरी ख़लक आई जो माना असांजे घर में न पई माथे। बाबा छा आहे न पुछनि हेठि मथे असांजे घर भॼ भॼा बेगियूं माना खोलणो। इहो मुंहिंजे भाण जो वीचारो घोटु दावत खाइण आयो, उनखे खपी ॿाहिरि हलो उनखे खपी पर उतां अहिड़ो कमु कयो अथनि। मुंहिंजा पेका जेको ॿाहिरि वधद कॉलोनी में, उन वधद कॉलोनी में उते वञी छापो कयो अथनि। उते मुंहिंजो भाउ जेको आहे मुख़्तियार ऐं भाइटियो मुंहिंजो संसार, उहे ॿई कया अथनि। उहे 4 ॾींहं जेको गुम कया अथनि।
4 ॾींहंनि खां पोइ दादू ज़ाहिर कया अथनि। उन खां बाद मुंहिंजो शाहजहान खयो अथनि। शाहजहान मुलाज़िम माण्हू आहे। पोइ शाहजहान खयो अथनि, उनजी जुमे ई राति शाहजहान खयो अथनि। उहो अॼु ताईं ज़ाहिर न आहे। वरी जेको आहे हिन खम्स जी राति मुंहिंजो भाउ कराची में सब इंस्पेक्टर आहे। पटे भाई अथसि बेशरम बद इख़लाक़ इहो अदील चांडियो। जॾहिं अचे थो त असांजा सुकून फिटाए थो बचड़नि जा मुंहिंजा। छा हाणे मां वधीक नथी चई सघांसि। इहा जेको आहे मुंहिंजो भाउ गुम आहे, मुंहिंजो जेको आहे पुट ॿई गुम आहिनि, सोहेल भाटियो गुम आहे। असां बेगुनाह आहियूं। गुनाह मुंहिंजे बचनि जो इहो आहे जो इहो असां धरणा लॻनि था पाणी वाणी जा। उनखे जेको आहे तव्हां इहो माना छो था कयो, कानड़ी छो था कयो। असांजो ॾोह इहो आहे ॿियो असांजो मुंहिंजो पुटु शाहजहान चाकू न आहे, उहो सरकारी मुलाज़िम आहे। मुंहिंजो भाउ ज़ुल्फ़कार चाकू न आहे। उहो जीअं ॾींहुं ज़ालिमनि खयो आहे उन ॾींहुं पुछियोसि त हुन दवा खई आहे या न खई आहे। पटे भाई अथसि शर्म आहे त पटे भाई आहे सभु उनजे घर जी चढ़ाई कई अथई, उनजे बचनि खे तंग कयो अथई। मुंहिंजो शाहजहान मुलाज़िम आहे, उहो गुम आहे। मुंहिंजा नंढड़ा मासूम अॻ में 18 सालनि जो मुंहिंजो महिराणो जेको साल गुम कराई, हाणे हुनजी उमिरि कहिड़ी आहे 23 साल में। बचड़नि जाड़ियूं धीअ ॼायल अथसि। थके खे उन जाड़नि धीअनि जो जेको अहसासु अथसि त मूंखे बच्चा मिटाइण, मूंखे बच्चा मिटा न हूंदा, मूं 2 साल जी लॻसि न त टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। जेको बेस तो मारियो इज़त ई कान्हे का। जॾहिं अचे तो नालो तो वधाए हैदराबाद में, त मां मीराण सां अहिड़ी ताबी थो कयां। ॾिठल हुई तूं मीराण ॿुधार नहीं पोइ असां गॾु हुई। असांजी हिन सां मिटी माइटी थियल आहे। असांजी वॾी हिन जी चाची आहे न, उहा मुंहिंजी सौट आहे। हिन असांजे जेको रिश्ता आहिनि हिन सां, पर उन असांजे रिश्तनि खे हिन असां सां तादियूं कयूं। असांखे ख़बर आहे असांजे बचनि खे जेको आहे अलाए किथे गुम कयूं था। मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजा बच्चा किथे। जॾहिं अचे थो मुंहिंजे बच्चनि सां इहा तादी असांजे घरनि ते चढ़ायूं, दर्श ते कयूं। मासूम बचड़ा असांजे वकील भाटियो वीचारो पढ़नि था। मुंहिंजा भाइर वीचारा जेको आहे धंधा दाड़ी कनि। मुंहिंजो पुटु रोडनि ते वेठा आहिनि, छो थो खणे रोड ते वेठो हूंदा आहिनि मेरा पूरो मुल्क जो रोड ते वेठो शाहजहान ड्यूटी कंदो, घरनि ते चढ़ाईंदो करे। असां इज़त वारा माण्हू एॾी असां जेके तादी कई अथई बसि हया या फोन अदाई एहतजाज मुतालबो थी करे त जेके जबरी गुमशुदगियूं आहिनि, हे हैदराबाद जी जेका इस्टेब्लिशमेंट इदारा ऐं हितां जी जेका पुलिस आहे, ख़ासि तौर ते हितां जो SSP अदील चांडियो जेका दहशतगर्दी करे जॾहिं बि हिनजी ड्यूटी हैदराबाद में लॻी आहे त मीराणी जेके क़ौमी कारकुन आहिनि, ज़ुल्फ़कार मीराणी ऐं उनजा पुट सोहेल सरमंद, उन्हनि खे हमेशह उन्हनि गिरफ़्तार कंदो रहियो आहे। हींअर बि हिनजी ड्यूटी लॻी आहे हिते अदील चांडे जी, त पती बदमाशी करे सॼी ज़िले हैदराबाद जी पुलिस घुराए उन्हनि जे घर ते चढ़ायूं करे ऐं जेको आहे पहिरीं मुख़्तियार ऐं संसार इमरान खे खंभे खणी जेको जेल जे हवाले कई। उनखां पोइ कराची जी जेके इंतिज़ामिया आहे उनखे ज़ुल्फ़कार मीराणी पाण जेको आहे पुलिस इंस्पेक्टर आहे ऐं उनखे खंभे गुम कयूं। हीअ रियासती दहशतगर्दी, पुलिस जी जेका दहशतगर्दी आहे उनजे ख़िलाफ़ एहतिजाज आहे। असीं इंसानी हक़नि खे ऐं वसवारनि खे अक़वाम मुतहिदा समेत उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त हे नोटिस अचनि, पाकिस्तान जे फोर्सिस ते दबाव विझनि। हीउ ज़ुल्म घणा ॾींहं असीं बर्दाश्त कंदासीं। फौरी तौर ते ज़ुल्फ़कार मीराणी ऐं शाहजहां मीराणी ऐं मेहरान मीराणी ऐं सोहेल समेत उनजा दोस्त बि गुम आहिनि, अज़ीज़ भंगवार ऐं फैसल मस्तोई। हे असां सां माना मीराणी दोस्ती रखनि था त असां माना असांजो इहो बि ॾोह आहे जो दोस्तनि खे बि खंयो वेंदो। छा असां को वॾा दहशतगर्द आहियूं? असां छा हिननि मीराणियुनि खां टावर किराया आहिनि? असां हिन मीडिया जी तरफ़ सां इहो अपील था कयूं त फौरी तौर नोटिस वठी अदील चांडियो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं गुम थियल माण्हुनि खे सभिनी खे आज़ादु कयो वञे। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां नेशनल स्कूल ऑफ थाट जे उनवान सां बेनज़ीर पार्क सिंध म्यूज़ियम हैदराबाद में 3 आलमी जंग ॾांहुं वधंदड़ दुनिया ऐं मौजूदा दौर जी सियासत जे मौज़ू ते हफ़्तेवार स्टडी सर्कल मुनक़िद कयो वियो, जंहिंमें एडवोकेट मोहब आज़ाद, रिज़वान मेमण, रमज़ान नारेजो, सुहेल सहतो, इरफान राजपर, इमरान गाॾही, विकी लोहार, आफ्ताब, डॉक्टर फ़ैद ज़िया, अदनान भट्टी ऐं ॿियनि शिरकत कई। शिकारपुर ज़िले मां अगवा थियल 2 निगरनि काशिफ़ शाह ऐं राबेल चन्ना ते तशदुद करे धाड़ेलनि संदन वीडियो वायरल करे छॾी आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त धाड़ेल हिकु निगर जी जंग ते बंदूक रखी फायर करे थो। अहिड़ी बरबरीअत जी वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मज़मत कई वई आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त रियासत ऐं उनजी इतिहादी पीपल्स पार्टी सिंधी सियासी कारकुननि खे चिथण लाइ वैशाणु ताक़त जो इस्तेमालु करे पई, जॾहिं त हाणे मासूम ॿारनि खे उन्हनि जी पार्लियामेंट जे मेंबरनि जी हिमायत सां अगवा कयो पियो वञे। कहिड़ी न शर्म जोगी ॻाल्हि आहे।
जीए सिंध क़ौमी मुहाज़ कंबर पारां अॼु जसकम जे अॻूणे ज़िले सदर हाजी अब्दुल्ला सुमरो शहीद जी 10हीं वरसी मल्हाई वेंदी। 10हीं वरसी जे मौक़े ते कंबर प्रेस क्लब में तक़रीब मुनक़िद कई वेंदी। शहीद जी तस्वीर आॾो गुल रखी ॾिया ॿारे भेटा पेश कई वेंदी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे गोसपुर भरिसां क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी नायब सदर अरसला बेहलकाणी जे घर ते धाड़ियलनि पारां हमले ऐं फायरिंग जे वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त आईजी सिंध फौरी वाक़े जो नोटिस वठे। हमले में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त कंदकोट कश्मीर समेत उत्तर सिंध जा ज़िला धाड़ियलनि जे हवाले कया विया आहिनि। सिंध हुकूमत जा माण्हू धाड़ियलनि खे हथियार पहुचाइनि था। वापारी कारोबारी ज़िमीदार ऐं ॿिया शरीफ़ माण्हू लॾपलाण ते मजबूर आहिनि। ॾोहारी कंहिंखे बि चिठी मोकिले लखें रुपया भतो घुरनि था। माण्हू अगवा करे वञनि था। मासूम ॿार बि महफ़ूज़ न आहिनि। उन्हनि खे बि अगवा करे भुंग तलब कई वञे थी। बदमनी बाबति हलंदड़ साफ़ियुनि खे बि निशानो बणायो वञे थो। ॾींहं ॾिठे माण्हू क़त्ल कया वञनि था। धाड़ियल कंहिं सरदार वॾेरे ऐं हुकूमती वज़ीर ख़िलाफ़ कार्रवाई नथा कनि, रुॻो आम माण्हुनि खे निशानो बणायो वञे थो। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त लखें शहरी अमन लाइ रस्तनि ते अची एहतजाज करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत अमन अमान में मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। पुलिस जी का रिट नाहे। जंग जो कानून बर्पा आहे। अदालत नाहे। इंसाफ़ नाहे। सिंध जे ज़मीननि वसीलनि ऐं दरिया ते कब्ज़े लाइ हथरादू बहरान पैदा कया वञनि था। धाड़ियल राज उनजो हिसो आहे। हुकूमत चाहे त कंहिंखे बि गिरफ़्तार करणु को मसइलो ई नाहे। सिंध जे नामियारे सहाफ़ी इसाक मंगरियो जी पहिरीं वरसी जे मौक़े ते अॼु हैदराबाद में तक़रीब मुनक़िद कई वेंदी। लैंग्वेज अथॉरिटी में मुनक़िद थींदड़ तक़रीब में नामियारा सहाफ़ी अदीब शाइर लेखक उस्ताद ऐं रागी सहाफ़ी इसाक मंगरे खे भेटा पेश कंदा, जॾहिं त सुफ़ियाणे राग जी महफ़िल पिणु थींदी, जंहिंमें सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर ऐं ॿिया पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। जॉइंट एक्शन कमेटी टंडो मोहम्मद ख़ान जे अॻुवाणनि डॉक्टर GM गुल, पीर आसिम जान सरहंदी, पीर अहमद सईद जान सरहंदी, डॉक्टर अहमद नूनारी, पीर फज़ल जान सरहंदी, पीर आगा अब्दुर्रहमान जान सरहंदी, आज़म भट्टी, शौकत बिरोही, पीर सोएब जान सरहंदी ऐं ॿियनि पधिरो कयो आहे त शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ जॉइंट एक्शन कमेटी जे एहतजाजी धरणे में DC टंडो मोहम्मद ख़ान ऐं म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां कयल वाइदनि जे हवाले सां 1 महीनो गुज़रण बावजूदि वॾी बददियानती ऐं लापरवाही जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। अण ऐलानियल लोड शेडिंग जो अज़ाब 18 कलाकनि खां वधी चुको आहे, जंहिंजे करे हर तबिको सख़्त परेशानी जो शिकार आहे। शहर अंदरि पाणी जी फ़राहमी सफ़ाई तोड़े नेकाल जे निज़ाम में को बि सुधारो नाहे आयो। म्यूनिसिपल कमेटी जे इंतिहाई वेझनि ज़रियनि तस्दीक कई आहे त 1 महीनो गुज़रण खां पोइ बि पाणी जी फ़राहमी, वाटर सप्लाई जी लाइन, ज़बून हाल मशीननि ते 1 रुपयो बि ख़र्च नाहे थी सघियो। फ़क़्ति आवाम खे कूड़ा दिलासा ॾेई सांडे जहिड़ी सियासत जा रंग बदिलाया पिया वञनि। ताज़ो ई मुहतसिब आला जी खुलियल कचहरी में कूड़ ऐं बददियानती जा फूकड़ा उॾाए अवाम शिकायतुनि खे रद्दी जे टोकरे हवाले कयो वियो। CMO वाटर सप्लाई इंचार्ज समेत गैर लाॻापियल मुलाज़िमनि जा बयान अवाम जे अखियुनि में धूड़ विझण बराबरि हुआ। हुननि हिकु दफ़ो ॿीहर चिताव ॾिनो आहे त DC टंडो मोहम्मद ख़ान पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते, म्यूनिसिपल इंतज़ामिया ऐं हिस्को इख़्तियारनि संजीदगी जो मुज़ाहिरो कंदे वाइदे मूजिबि शहरनि जे बुनियादी मसइलनि जो मुनासिब हल न कढियो त शहरनि जी एहतजाजी तहरीक हिकु अहिड़ो रस्तो इख़्तियार कंदी जंहिंजो करप्ट इंतज़ामिया खे अंदाज़ो ई नाहे। मसइले जे हल ताईं एहतजाज जो दाइरो वसीअ कंदे हिक वक़्तु हिस्को म्यूनिसिपल DC ऑफिस आॾो भरपूर अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। समूरो शहर बंदि करे हज़ारे शहरवासी हिक वक़्तु ॼाणायल मुख़्तलिफ़ जॻहनि ते ॿारनि बचनि समेत एहतजाज में शामिल थी वेंदा। उन दौरान कंहिं बि मक़ामी बददियानत कामोरे सां का बि ॻाल्हि ॿोल न कबी ऐं मसइलनि जे हल लाइ अणॼातल मुदे ताईं मुसलसल एहतजाज जारी रखिबो। हैदराबाद में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां इसराइली बरबरियत ऐं ईरान ते हमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी रैली खे ख़िताब कंदे कामरेड इक़बाल चयो त इसराइली रियासत
पंहिंजी खूनी रांदि बंदि करे। हिन खूनी रांदि जा असर आलमी जंग ॾांहुं वञी सघनि था, जॾहिं त कामरेड अज़हर ऐं ॿियनि पिणु एहतिजाजी धरणे खे ख़िताब कयो। नवाबशाह जी अस्पताल में इलाज जे सहूलियतुनि जी खोट ऐं यूनिवर्सिटी में मेरिट जी लताड़ ऐं करप्शन ख़िलाफ़ STP पारां पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जे गेट अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो। एहतिजाजी धरणो हणी गेट आॾो बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई, जंहिंजी अॻवानी STP जो वाइस चेयरमैन निसार कीरियो, रफ़ीक मल्लाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त VC गुलशन मेमण खे फ़ौरी तौरु हटायो वञे। पेरोमल में खिपरो कैनाल मां निकिरंदड़ सामारो बिरांच जे मंगलामोरी रेगुलेटर जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते आबादगारनि रमज़ान हिंगोरो, हाजन शर, सोबत शर, अली हसन बिरोही, मोहम्मद अयूब शर ऐं ॿियनि दाहींदे चयो त आपाशी अमलदारनि असां सां ज़ुल्म करे छॾियो आहे। हुननि जो चवणु हो त सामार जो बिरांच में पूरो पाणी नथो ॾिनो वञे, जंहिं करे असांजा फसल सड़ी सुकी विया आहिनि। पीअण लाइ बि पाणी नाहे। हर 8 ॾींहं दारुगो SDO तब्दील थिए थो, जंहिं करे पाणी जो मसइलो हल नथो थिए। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी असांजो मसइलो हल करायो वञे। लाड़काणे में सिजु सवा नेज़े ते लही आयो। गर्मी में लोड शेडिंग आवाम जा हीणा हाल करे छॾिया। लाड़काणे शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग जे करे रहवासी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरीन मंज़ूर शेख, ग़ुलाम अली जतोई, नज़र मोहम्मद मंगरियो ऐं ॿियनि जो चवणु हो त सख़्त गर्मी हुजण बावजूदि लाड़काणे शहर में 17 खां 18 कलाक बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग थिए थी, जंहिंजे करे कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। झिरक थाणे जी हद में वाक़िआ बेलोवीरान में 20 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़तल थियल खोसा बिरादरी जी रज़िया खोसो ऐं संदसि धीउ अज़ीज़ा खोसो जे क़तल केस में ॼाणायल जवाबदारनि झिरक पुलिस पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मक़तूला औरतुनि जे वारसनि ठठे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मक़तूल औरतुनि जे वारसनि ग़ुलामुद्दीन खोसो, मोहम्मद खोसो, बशीरां शबीरां खोसो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दायूं त ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे, असांजो घर उजाड़े छॾियो आहे। संगावती तकरार तां झेड़े जे नतीजे में घर ते काह करे 2 औरतुनि खे क़तल कयो वियो, जंहिंजो केस दाख़िल थियो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। बदीन जे पोरितनि बजट खे रद्द कंदे उजरत वधाइण जो मुतालबो कयो आहे। बदीन में पोरितनि सिकंदर मल्लाह, ग़ुलाम क़ादिर थहीम, हैदर अंसारी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मज़दूरनि जो चवणु हो त उजरत न रखी हुकूमत पारां असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। मज़दूरनि जो चवणु हो त फ़ौरी तौर ते अजूरो मुक़ररु करे असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। हैदराबाद जे राहुकी पुलिस मुबीना तौर पोहरियत खे थाणे ते घुराए दाबा ॾिना त ज़मीन जे मकाते तां हथ खण, ॿी सूरत में सख़्तु नतीजा भोॻींदे। पोहरियत उबैदुल्ला सोलंकी गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद प्रेस क्लब में सियासी समाजी कारकुन शबीर लगारी, राशिद सोलंकी ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियो त 1 महीने खां SHO राहुकी कुर्बान थाणे ते घुराए चयो त ज़मीन कंहिं ॿिए हवाले कई पई वञे, ज़मीन ख़ाली करियो, जंहिं ते असां फार्म मालिक सां राबितो कयो, जंहिं मैनेजर सां राब्ते लाइ चयो, जंहिं लिखत में थियल मुआदे खे रद्द कंदे ज़मीन ख़ाली करण लाइ चयो, जेको ग़ैर क़ानूनी अमल आहे। हुननि चयो त गैर आबाद ज़मीन आबाद करण जो अधोहद जे बुनियाद ते मुआदो थियो हो। हाणे असां खां ज़मीन ख़ाली कराइण जी कोशिशि कई पई वञे। कश्मीर में उस्तादनि PTLF ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी। उन मौक़े ते उस्तादनि चयो त सर्विस स्ट्रक्चर ऐं भर्ती वारे ॾींहं खां सर्विस काउंट करणु
महांगाई जी शरह मूजिबि पघार वधाइण DRA अलाउंस ॾियण समेत समूरा मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। ऑल सिंध टीचर्स एक्शन कमेटी पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बाकराणी में एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अब्दुल्ला हाबड़ो, सैयद हिदायतुल्ला शाह, रफ़ीक गिलाल, हिम्मत अली डहर, मुमताज़ अली भयो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उस्तादनि चयो त वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे DRA ॾिनी वई आहे, जॾहिं त सिंध जा उस्ताद उनखां महरूम आहिनि, जेको नाइंसाफ़ी आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त मुतालबनि ते तुरत अमल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। टंडेजाम जी यूनियन काउंसिल 60 जे चेयरमैन ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते रहवासियुनि जो चवणु हो त पीपल्स पार्टी जा वोटर हुजण बावजूदि के बि तरक़ियाती कम नाहिनि कराया विया। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते तरक़ियाती कम कराया वञनि। इसराइल जी जारियत ख़िलाफ़ टंडे अलयार में PP शहीद भुट्टो यूथ पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। नवाबशाह B सेक्शन थाणे जी हद अशरफ कॉलोनी जी रहवासण साइमा आरई नवाबशाह में एहतजाज कंदे चयो त मूंखे मुंहिंजे भाइरनि घरां कढी छॾियो आहे, जंहिंजे करे दरबदर आहियां। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। शहदाद कोट में कुबो सईद ख़ान शहर जे रहवासियुनि टाउन कमेटी कुबो सईद ख़ान जे चेयरमैन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी महरम मगसी, फ़िदा मगसी, नूरुल्लाह मगसी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त असांजे शहर में के बि तरक़ियाती कम नाहिनि थिया, जल्द तरक़ियाती कम कराया वञनि। पने आकिल में IBA टेस्ट पास प्राइमरी उस्तादनि 40+ वेटिंग उमेदवारनि खे ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त ऑफर आर्डर ॾिना वञनि। हीअ असीं वञी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾां ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।